जी बिल्कुल, जामशोरो सिंध यूनिवर्सिटी जा उहे स्टूडेंट जिते पाकिस्तान लेवल ते किक बॉक्सिंग गेम खेॾण विया, जितां इन्हनि गोल्ड मेडल सिल्वर मेडल हासिल कयो। उहे स्टूडेंट सिंध यूनिवर्सिटी जे मैडम डायरेक्टर स्पोर्ट मैडम मुख्तियार भट्टी जा स्टूडेंट हुआ। उहे स्पोर्ट या टैलेंटेड स्टूडेंट जेके सॼी सिंध यूनिवर्सिटी मां सिलेक्ट करे उन स्टूडेंटनि खे पाकिस्तान लेवल ते किक बॉक्सिंग या मेडल्स वग़ैरह मिलिया आहिनि। उन वाले सां असां सां गॾु स्पोर्ट डायरेक्टर मैडम मुख्तियार भट्टी मौजूदु आहे ऐं कोच सर करार हुसैन मौजूदु आहे। अचो त उन हवाले सां इन्हनि हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि कहिड़ी तयारी कई आहे ऐं कीअं स्पोर्ट खेॾे ही पाकिस्तान जे लेवल ते किक बॉक्सिंग खेॾे उतां मेडल्स हासिल कयनि। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां मुख्तियार भट्टी डायरेक्टर स्पोर्ट्स यूनिवर्सिटी जामशोरो सोच जे प्लेटफॉर्म ते अॼु तव्हांखे इहा बि ॻाल्हि ॿुधायां त सिंध जी जेतिरियूं बि यूनिवर्सिटीज़ आहिनि, चाहे उहो कराची हुजे चाहे हैदराबाद हुजे, सिंध जी थी ॻाल्हि कयां इवन पंजाब जी बि, त जेको आहे मां जॾहिं हिते डायरेक्टर थियुसि त मुंहिंजी जो नंढे मां नंढी डायरेक्टर नंढी डायरेक्टर मां आहियां। नंढी डायरेक्टर मां हिते हुयसि। मां फस्ट टाइम हेक में इंटरव्यू हेक में मीटिंग अटेंड करणु वयसि त जॾहिं मूं पंहिंजो हुते इंट्रोडक्शन करायो त उन्हनि मूंखे हैरानी सां ॾिठो त जॾहिं मां डायरेक्टर थियो त तव्हां डायरेक्टर आहियो, छो जो डायरेक्टर जो हिकिड़ो कॉन्सेप्ट हूंदो आहे त अच्छा वार पोड़ी शक्ल ऐं अहिड़े नमूने सां मूंखे मुंहिंजे माउ पीउ जी दुआयूं आहिनि। ख़ुशी आहे त मां नंढी डायरेक्टर सिंध यूनिवर्सिटी जी थियसि ऐं सिंध यूनिवर्सिटी जी थियसि, जंहिंजी मां पहिरीं प्लेयर हुयसि। स्पोर्ट्स में मां रांदि रहंदी हुयसि। मां पाण हॉकी जी नेशनल जी प्लेयर आहियां। सिंध यूनिवर्सिटी खां मां रिप्रेज़ेंट कयो वाली खे बास्केटबॉल डिफरेंट गेमनि में उन वक़्तु, ऐं अलाह जी महिरबानी सां उन जी बुनियाद ते मूंखे सिंध यूनिवर्सिटी में जॉब जी अपॉर्चुनिटी मिली ऐं मां हिते जॉब कई ऐं हिते अॼु मां फुल फ्लेज डायरेक्टर आहियां। माशाल्लाह बच्चों में बहुत ज़्यादा इम्प्रूवमेंट है। हमारी सिंध यूनिवर्सिटी में जैसे कि आर्ट्स एंड डिज़ाइन के बच्चे हैं, हमारे पास आईटी की बच्चे हैं, कॉमर्स की बच्चे हैं, डिफरेंट डिपार्टमेंट के बच्चे हैं, जिसमें बहुत अच्छा परफॉर्म कर रहे हैं। यहाँ पर मेरे साथ आप पीछे इनको देख रहे ट्रेनिंग का। हम लोग ऑल पाकिस्तान इंटरवर्सिटी खेलने जा रहे हैं 19 तारीख को कराची में। तो इंशाल्लाह हमारे बच्चे बहुत अच्छे हैं इसमें, तो इंशाल्लाह हम अच्छा परफॉर्म करेंगे उसमें। आपकी कितनी तैयारी है कि आप पोजीशन हासिल कर सकते हैं इस लेवल? बिल्कुल, वॉलीबॉल एक हमारे जो बच्चे हैं मैं इनको पिछले 1 महीने से ट्रेनिंग करा और एक बहुत अच्छी ट्रेनिंग हमारी हुई पड़ी और इंशाल्लाह हम अच्छा परफॉर्म और विन करके आएंगे इंशाल्लाह। बच्चों की फिटनेस कैसे है आपके हवाले से? बच्चों की फिटनेस रेगुलर में करवाता हूँ। आफ्टर ट्रेनिंग में इनको फिटनेस डेली करवाता हूँ, ताकि क्योंकि फिटनेस से गेम सारे गेम के रुझान बढ़ते हैं, तो फिटनेस इनको मैं डेली करवाता रहता हूँ। आप एज अ कोच होने के नाते आप मुतमईन हैं कि हमारे स्टूडेंट पोजीशन हासिल करके आएंगे? बिल्कुल, मैं क्योंकि यहीं पर होता हूँ तो इनके साथ कोचिंग करवाता हूँ, तो मैं अपनी कोचिंग पर इंशाल्लाह इनको ज़रूर विनर करा के दूँगा। मां पंहिंजे वाइस चांसलर डॉक्टर फतेह मोहम्मद बुरफत, मां जो वाइस चेयरमैन डॉक्टर महमूद मुग़ल, मां सभिनी जी पंहिंजे स्पोर्ट बोर्ड जी थोराई थी आहियां, जेके असां ते भरोसो कनि था, असांखे फ्री हैंड छॾनि था ऐं असां ते बिलीव कनि था। त मां उन खे प्रूफ करे ॾियण जे लाइ मां महिनत कयां थी, कोशिशि कयां थी त जेको सिंध यूनिवर्सिटी मां घणियूं छोकिरियूं पार्टिसिपेट कनि। त हीउ जेको इवेंट हुयो ऑल पाकिस्तानी किक बॉक्सिंग चैम्पियनशिप, असल में ही सिंध यूनिवर्सिटी जो पंहिंजो प्रोग्राम न हुयो, हीउ मूंखे इन्विटेशन आयो हुयो लाहौर मां त हिते टूर्नामेंट थी रहियो आहे। मां पंहिंजा एफर्ट्स यूज़ कंदी आहियां, माण्हू सां कॉन्टेक्ट में रहंदी आहियां, छो जो सिंध जी छोकिरियुनि खे इवेंट ॾाढा घटि मिलंदा आहिनि। इन जे करे मां पंहिंजे एफर्ट सां मूंखे इन्विटेशन आयो ऐं मां पंहिंजे छोकिरियुनि सां मीटिंग कई, उनखे सॾायो। हिकिड़ो कोच आहे फिदा साहब कोटरी जो आहे, त उन मूंखे चयो मैडम तव्हांजी छोकिरियूं आहिनि, त उन एफर्ट सां मां इन्हनि खे ऑल पाकिस्तान किक बॉक्सिंग चैम्पियनशिप में लाहौर मोकिलियो। ऐं इहे छोकिरियूं डिफरेंट गेमनि जूं आहिनि। इन्हनि जी किक बॉक्सिंग जी को प्रैक्टिस कोन हुई, इन्हनि कॾहिं बि किक बॉक्सिंग खे ॾिठो कोन हो एतिरे, ऐं छो जो हीअ जूडो कराटे खेॾियल हुई, त मूंखे भरोसो हो त मुंहिंजी छोकिरियूं उते वञी, यूनिवर्सिटी जी छोकिरियूं उते वञी कुझु करे ॾेखारींदियूं। मां उते किक बॉक्सिंग जी खेॾी ऐं जंहिंमें मां मतिलबु 2nd पोज़ीशन आयमि ऐं सिल्वर मेडलिस्ट रहियमि। ऐं उन खां पोइ इलाही टफ कॉम्पिटिशन हो, हालांकि असांजो फस्ट टाइम हुयो, पर पोइ बि अल्हम्दुलिल्लाह अलाह साईं जी महिरबानी हुई। असांजे टीचर्स जी मैडम मुख्तियार भट्टी जो ॾाढो सपोर्ट हुयो, जंहिं असांखे मतिलबु ॾाढो सुठी तरीक़े सां गाइड कयो। ऐं के लास्ट टाइम ताईं जेसि ताईं असां रिंग में न उतरियासीं तेसि ताईं उन्हनि कॉल करे चयो त हिमत न आहे हाणे तव्हांखे फाइट करणी आहे। त बसि उहे ई ॻाल्हियूं हुयूं माइंड में ऐं उन्हनि जे बिहाफ ते असां वञी करे फाइट कई। उते तक़रीबन डिफरेंट रीजन्स मां आयल हुयूं, जीअं बलोचिस्तान मां, कोयटा मां ऐं पंजाब फैसलाबाद ऐं जेका लाहौर मां गर्ल्स आयल हुयूं। उनखां पोइ बॉइज़ वग़ैरह चाइल्ड्स जो बि उते हुयो। त
तो मतलब ये 100 का अबव पार्टिसिपेंट्स हुआ उन रांदि जे दौरान। मेडल वगैरह मिले? जी बिल्कुल, सिल्वर मेडल मिलो आहे मूंखे ऐं मां सेकेंड पोजीशन होल्डर आहियां। बिल्कुल, सिंध यूनिवर्सिटी जो नालो रोशन कयो, इंग्लिश डिपार्टमेंट जो नालो रोशन कयो, जिम्नेज़ियम जो नालो रोशन कयो आहे, सिंध यूनिवर्सिटी जो जिम्नेज़ियम। हाँ, पंहिंजे माउ पीउ जो, पंहिंजी सभिनि खां वधीक जेका मुंहिंजी सपोर्ट आहे, मुंहिंजी मैम मुख्तिया भट्टी, उन्हनि जो नालो मां रोशन कयो त मूंखे इलाही ख़ुशी थी। ज़ाहिर आहे जॾहिं हुते छोकिरियूं पहुतियूं ऐं मां उन्हनि खां हुते जो सॼो माहौल पुछो ॿुधायो मानो उन्हनि ॾाढो त चयो त मैडम ॾाढो सुठो माल आहे। हुते 100 जे क़रीब पूरे पंजाब मां छोकिरियूं आयूं, सिंध मां सिर्फ़ु मुंहिंजी 3 सिंध यूनिवर्सिटी जी छोकिरियूं आयूं। त इन जे करे मां पंहिंजे बोर्ड जी, पंहिंजे फतेह साहिब जी, डॉक्टर फतेह मोहम्मद बुरफ़त साहिब वाइस चांसलर जी, मां पंहिंजे वाइस चेयरमैन जी ॾाढी थोराइती हूंदी आहियां ऐं मूंखे ख़ुशी बि थींदी वेंदी आहे त मां पंहिंजे टीम खे मोकिलियो ऐं मूंखे फ़ख़ुरु इहो महसूसु थियो त उन 100 छोकिरियुनि मां सिंध जूं 3 छोकिरियूं वयूं ऐं 3 मेडल्स वठी आयूं। ते मां सबा ज़हूर आहे जेका सेकेंड पोज़ीशन ते आई असांजी माशाअल्लाह सां, ऐं जेको आहे हिकिड़ी असांजी मलाइका आहे, गर्ल्स आहे, न्यू एडमिशन आहे, ऐं हिकिड़ी असांजी रिदा जाफ़री आहे IT डिपार्टमेंट जी, जिन्हनि 3rd पोज़ीशन में असांखे मूंखे मेडल्स आणे ॾिना, सर्टिफिकेट आणे ॾिना ऐं प्राउड महसूसु कंदी आहियां। मूंखे फ़ख़ुरु हूंदो आहे त मां जेका बि महिनत कंदी आहियां त उन में मूंखे अल्लाह साईं कामयाबी अता करे थो ऐं कुझु न कुझु हासिलु थिए थो। हम ऑल पाकिस्तान किक बॉक्सिंग चैम्पियनशिप के लिए गए थे। दैट वाज अमेजिंग टूर एंड हम सब बहुत अच्छा पार्टिसिपेट किया। वहाँ पे बहुत अच्छा कंपटीशन था। हम लोग ने वहाँ पे, मैं ब्राउन मेडलिस्ट रही वहाँ पे एंड बहुत अच्छा एक्सपीरियंस रहा हम लोग का वहाँ पर। टीम में कितने लोग थे? टीम में हमारे साथ 4-5 गर्ल्स थी। इसके अलावा हमारे पास काफ़ी बॉयज़ थे जो यहाँ सिंध की टीम से गए थे और माशाल्लाह हमारी सिंध यूनिवर्सिटी की तरफ से भी 4 पार्टिसिपेंट्स गए थे, जिनमें हम 3 लड़कियाँ थीं और 1 लड़का था हमारे साथ। कितनी मेहनत की है जो आपने किक बॉक्सिंग में मेहनत तो नहीं की थी एक्चुअली। हमारा मैम का बस हम पे ट्रस्ट था जिसकी वजह से हम वहाँ तक पहुँच सके। हमारी मैम ने हम पे बहुत ट्रस्ट किया। इसके अलावा सर फिदा हुसैन की बहुत मेहनत थी, उन्होंने मोरली हमें बहुत सपोर्ट किया जिसकी वजह से हम वहाँ तक पहुँचे। किसका सहारा लिया? किसका सहारा है तो हमारी मैम है, बिल्कुल बेशक हमारे पीछे हमारी मैम है जो हमें यहाँ तक लेकर आई। इसके अलावा सर फिदा बहुत अच्छे हैं, हमारे साथ सपोर्टर की तरह वहाँ रहे। थैंक यू। मुंहिंजे अंडर में त सॼो जिम आहे ऐं सभई गेमूं मुंहिंजे अंडर में आहिनि, छो जो मां हिते फीमेल डायरेक्टर आहियां। फीमेल जूं जेतिरियूं बि इवेंट्स थियनि थियूं, नेशनल इंटरनेशनल इंटरवर्सिटीज़ जेके बि हूंदियूं आहिनि उहे सभई ज़ाहिर आहे मूंखे उन्हनि जी कॉल मिलंदी आहे ऐं उन्हनि में मां ई पार्टिसिपेट कराईंदी आहियां। उनमें डिफरेंट इवेंट्स आहिनि, जीअं हाणे फुटबॉल आहे, वॉलीबॉल आहे, क्रिकेट आहे, हॉकी आहे, ताइक्वांडो, जूडो आहे, चेस आहे। हींअर मूंखे इहा बि ख़ुशी थी रही आहे त चेस में मुंहिंजियूं छोकिरियूं इंटरनेशनल जूं प्लेयर आहिनि ऐं जूडो बि मुंहिंजियूं छोकिरियूं आहिनि उहे बि नेशनल जूं प्लेयर आहिनि, उन में बि काफ़ी मेडल्स खणी आयूं आहिनि माशाअल्लाह सां। त ज़ाहिर आहे जेतिरी असां वटि फैसिलिटीज़ आहे उन जे हिसाब सां मां पंहिंजो कमु कयां थी पई ऐं सभिनी खां छो जो वॾो असां प्रॉब्लम इहो थींदो आहे जो छो जो अॼुकल्ह पढ़ाई ॾाढी सख़्तु थी वई आहे, पेरेंट्स नथा छॾनि इन्हनि खे। त आऊं ज़ाहिर आहे ॿारनि खे कोशिशि कंदी आहियां, मुंहिंजी रोज़ी बि आहे, मां जॉब कंदी आहियां, मुंहिंजो रोज़ी जो हिकिड़ो हिसो आहे त मां जेतिरी कोशिशि करे सघां ऐं ॿारनि खे अॻु मां अॻु ऐं अॻिते मां अॻिते वधायां। त हिन में इलाही हैडल्स अचनि थियूं, घणो करे माइटनि जा हैडल्स अचनि था, उहे नथा छॾनि। सुठी छोकिरियूं आहिनि, मां उन्हनि जे लाइ बि इलाही फोर्स कंदी आहियां। सेकेंड पोइ डिपार्टमेंटली प्रेशर हूंदो आहे ॿारनि खे, अटेंडेंस जा मसइला हूंदा आहिनि, क्लासिस जा मसइला हूंदा आहिनि ऐं सेकेंड जेको लास्ट आहे सभिनी खां वधीक पंहिंजे ॿारनि जी पंहिंजी स्टडी जा प्रॉब्लम्स हूंदा आहिनि। त उहे सभु मिली करे ज़ाहिर एॾा असां वटि प्रॉब्लम्स हूंदा आहिनि, उन मां मिली करे इहे शयूं अगरि मूंखे हितां हिकिड़ो बि मेडल मिले थो या 2 मिलनि था त ज़ाहिर मुंहिंजे लाइ फ़ख़ुर जी ॻाल्हि हूंदी आहे। मां वरी पंहिंजे स्पोर्ट बोर्ड जी, मां पंहिंजे VC साहिब जी, मां पंहिंजे बोर्ड मोहम्मद मुग़ल जी ऐं मूंसां जेतिरा बि ॿिया माण्हू मां सभिनी जी थोराइती आहे जेके मूंसां कॉम्पिटिशन में अचनि था। हम लोग जो है ऑल पाकिस्तान किक बॉक्सिंग के मैच खेलने गए थे जंग पंजाब में। वहाँ जाके हम लोगों ने पार्टिसिपेट किया। वैसे तो मैं बाकी गेम्स में ज़्यादा पार्टिसिपेट करती हूँ, वॉली हो गया, थ्रो बॉल हो गया, बाकी सारे गेम्स हो गए, एथलेटिक्स हो गए, लेकिन मैंने फ़र्स्ट टाइम किक बॉक्सिंग पे ट्राई किया था और बहुत अच्छा गया हमारा टूर भी बहुत अच्छा था। और सबसे ज़्यादा शुक्रिया मैं अपने मैम मुख्तियार का, सर फिदा का करना चाहूँगी कि उन्होंने हमें ये अपॉर्चुनिटी दी कि हम वहाँ जाके कर सकें, खेल सकें और अपने आप को दिखा सकें कि हमारे अंदर कितनी और काबिलियत है जो हम आगे बाहर ला सकें। हींअर मुंहिंजा नेशनल प्लेयर आहिनि, मुंहिंजी जूडो में असांजी नेशनल प्लेयर आहे, 3 छोकिरियूं वयूं ऐं हाणे मुंहिंजी
पेशावर में जेको आहे इंटरनेशनल गेम थी रहियूं हुयूं, उन में मुंहिंजी सिंध यूनिवर्सिटी जी हिकिड़ी छोकिरी हायर एजुकेशन कमीशन जे तरफ़ां पंहिंजो बैडमिंटन में मुंहिंजी सिलेक्ट थी, उहा नेशनल खेॾणु वई। उन में मां एज़ अ हेक जे तरफ़ां मूंखे बि मैनेजर रखियो वियो, मां उन सां गॾु हुयसि, मां बि मैनेजर थियसि हेक हायर एजुकेशन कमीशन जे तरफ़ां। उन खां अलावा हाणे मां तव्हांखे थोरी देरि पहिरीं ॻाल्हि कई त मुंहिंजी चेस जी छोकिरियूं बि ॾाढियूं सिंध यूनिवर्सिटी मां सुठियूं निकितियूं आहिनि। उन्हनि हींअर कोइटिया में बि टूर्नामेंट खेॾो, ऑल पाकिस्तान चेस टूर्नामेंट थियो, हैदराबाद में बि हिकिड़ो पंहिंजो शहीद क़ाइद आज़म टूर्नामेंट थियो, उन में बि मुंहिंजी छोकिरियूं माशाल्लाह सां काफ़ी फर्स्ट सेकेंड थर्ड पोजीशन ते उन्हनि में बि कैश प्राइज़िस ऐं इनामात जीती आयूं आहिनि। त अल्लाह जी महिरबानी सां जेतिरो मक़सदु कोशिशि थिए थी, काफ़ी 10-15 छोकिरियूं त अहिड़ियूं आहिनि जेके नेशनल खेॾी चुकियूं आहिनि माशाल्लाह सां। क्रिकेट में अंडर 19 में छोकिरियूं आहिनि तव्हांजे? न, असल में छा आहे जो बदनसीबी इहा हूंदी आहे जो असांखे एसोसिएशन वारा यूनिवर्सिटीज़ खे जेको आहे लेटर कोन था मोकिलीनि, ऐं हैदराबाद रीजन थिए थो या छा, उहो घणो करे एसोसिएशन खे जेको आहे उन्हनि वटि लेटर वञनि था, उन्हनि ॾांहुं वञनि थियूं, त असांखे इन्हनि जी इंफॉर्मेशन घटि में मिलंदी आहे। मां तव्हांजे हिन प्लेटफॉर्म ते ऐं इहो बि चवंदसि त महिरबानी करे त की यूनिवर्सिटीज़ जी जेके ॿार आहिनि उहे रहिजी था वञनि, त तव्हां एसोसिएशन वारा पंहिंजे पाण में मनगढ़ंत करे पंहिंजूं 2-3 छोकिरियूं था वठी करे ऐं तव्हां इवेंट कराए छॾींदा आहियो, टूर्नामेंट कराईंदा आहियो, त असांखे हिन जी इंफॉर्मेशन ॾियनि त ऐं पंहिंजी छोकिरियुनि खे बि त सिंध यूनिवर्सिटी जी छोकिरियुनि खे बि पार्टिसिपेट करायां। त इन जे करे मुंहिंजूं छोकिरियूं काफ़ी अहिड़ा गेम्स आहिनि जिन जे असांखे इंफॉर्मेशन नथी मिले। हा, ऐं पंहिंजा एफर्ट्स वठंदी आहे, मूंखे ख़बर पवंदी आहे त मां उन्हनि सां ज़ाहिर आहे उन्हनि खे मोटिवेट कंदी आहियां ऐं लड़ाई झगड़ो करे उन्हनि सां बि वेठी करे कुझु न कुझु हासिलु कंदी आहे, पोइ 1-2 छोकिरी मुंहिंजी बि उते पहुची वेंदी आहे। हा, असांखे कमियूं त हाणे मां छा यूनिवर्सिटी लाइ चवां, कमियूं त अगरि चवंदासीं त खोड़ आहिनि, अगरि फैसिलिटीज़ बि चयूं त असांजे लाइ असां वटि कोचनि जी खोटाई आहे, मूं वटि कोच न आहिनि बिल्कुलु। मां इंडिविजुअल अकेली कमु कंदी आहियां ऑफिस में, मूं वटि कोच मां वी साहब खे रिक्वेस्ट कई आहे, अला कंदो त इनशाला होप आहे त मूंखे वी साहब 2-3 कोच रखींदो। अगरि असां वटि 2-3 डेली वेजिस ते या परमानेंट या कंहिं क़िस्म जा अगरि असांखे कोच प्रोवाइड करे ॾिना वेंदा त मुंहिंजी यूनिवर्सिटी जी छोकिरियूं इनशाला अॻिते बि असांजो इंटरनेशनल लेवल ते वञी प्रूफ करे ॾेखारींदियूं। जेको जी में बीठी आहियां, संडे जो ॾींहुं आहे ऐं मुंहिंजी 2 ॾींहंनि खां पोइ कराची जे लाइ जेको प्रीमियर लीग थी रहियो आहे इंटरवर्सिटी जे लाइ, उन जी तयारी करे रहियूं आहियूं। मुंहिंजे पुठियां वॉलीबॉल जी छोकिरियूं जो कैंप लॻो पियो आहे ऐं ॿाहिरि मुंहिंजी छोकिरियूं ग्राउंड ते क्रिकेट मैच खेॾी रहियूं आहिनि, उन जी प्रैक्टिस थी रही आहे। त आफ्टर 2 डे खां पोइ मां हिननि छोकिरियुनि खे कराची मूव कंदसि ऐं तव्हां सां प्रे कजो, मुंहिंजे लाइ दुआ घुरो त मां हुते कुझु न कुझु असां हासिलु करे अचूं ऐं यूनिवर्सिटी जो ऐं पंहिंजे बोर्ड जो, पंहिंजे वाइस चांसलर जो ऐं हिन सां गॾु पंहिंजे छोकिरियुनि जो पंहिंजो नालो रोशन करे सघूं। बिल्कुलु तव्हां ॾिठो हुयो त किक बॉक्सिंग ते पाकिस्तान लेवल ते वेंदड़ जामशोरो सिंधी यूनिवर्सिटी जे स्पोर्ट जा स्टूडेंट, उन स्टूडेंटनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी। हुननि जो चवणु हुयो त असां गोल्ड मेडल हासिलु कयोसीं किक बॉक्सिंग स्टूडेंट में, जेके उहे 2-3 स्टूडेंट अहिड़ा बि हुया जेके पाकिस्तान लेवल ते हिते पोज़ीशन हासिलु करे ऐं जामशोरो सिंधी यूनिवर्सिटी जे स्पोर्ट जो नालो रोशन कयो। उन हवाले सां असांजे कोच सां ॻाल्हि ॿोल थी आहे, जेका नेशनल जे गेम खेॾण था वञनि, इन हवाले सां हिननि जो ॿारनि जी ट्रेनिंग वग़ैरह जारी आहे। जीअं त मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे थो सघे, हीअ स्पोर्ट रांदियुनि जे बैक साइड में हलनि पिया था ऐं हिननि जो चवणु आहे त इनशाला असां पाकिस्तान लेवल ते इलाही मशहूरु थी वेंदासीं जीअं पहिरियां थियासीं। ऐं मैडम मुख्तियार भट्टी जो चवणु हुयो त असांजो इहो कुझु अहिड़ा मसाइला आहिनि जिम्नाज़ियम में जेके उहे हल कया वञनि। कैमरामैन महबूब अली जमाली सां गॾु रिपोर्टर मज़र अली जमाली, सोच टीवी, जामशोरो। जी सब्सक्राइब कयो असांजे पंहिंजे चैनल सोच टीवी खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं बि न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.